अस्सलाम वालेकुम। मैं सिटी में टुरबा वाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम, नाव में डलाए दिलासो आहे। उहो विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि जे लाइ आठट आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम आहे, नाव में डलाए दिलासो आहे। हूअ विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि लाइ आठट आहे। इख़लाक़ इख़लास जी दौलत, प्यार पाबोह जो खज़ानो। इख़लाक़ इख़लास जी दौलत, प्यार पाबोह जो खज़ानो। वाक़ई बि हटम जी सिफ़त वारो सखी मर्द इहो आबे हयात आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम, नाव में डलाए दिलासो आहे। उहो विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि जे लाइ आठट आहे। जो वीरानीअ मां आबाद करियो छॾे, रूअंदड़नि खे खिलायो छॾे। जो वीरानीअ मां आबाद करियो छॾे, रूअंदड़नि खे खिलायो छॾे। पंहिंजे इल्म, ॾाप, सोच, सम्झ, फ़हम, फ़िरासत, अहसास ऐं इदराक जा ॼण दान विराईंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम, नाव में डलाए दिलासो आहे। उहो विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि लाइ आठट आहे। कावड़े ऐं उसे खे टारियो छॾे, त झेड़े ऐं तज़ाद खे टारियो छॾे। कावड़ ऐं उसे खे टारियो छॾे, त झेड़े ऐं तज़ाद खे टारियो छॾे। मिठड़ी ज़बान माण्हू तक़रीबन हर हंधि मान पाए थो, ऐं तक़रीबन सभु को संदसि गुण ॻाए थो, ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम, नाव में डलाए दिलासो आहे। उहो विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि लाइ आठट आहे। खुददार, बुर्दबार, दर गुज़र करण वारो मिज़ाज रखंदड़, साधो खाईंदड़, साधो हंडाईंदड़, प्यार मोहबत सां ॻाल्हाईंदड़। खुददार, बुर्दबार, दर गुज़र करण वारो मिज़ाज रखंदड़, साधो खाईंदड़, साधो हंडाईंदड़, प्यार मोहबत सां ॻाल्हाईंदड़। न तारीफ़ ते ख़ुशि थींदड़, न तनक़ीद ते रंज थींदड़, तबियत में नियठाई आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम, नाव में डलाए दिलासो आहे। उहो विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि लाइ आठट आहे। इहा ज़बान खट ते विहारे, इहा ज़बान पट ते विहारे, हिन ज़बान मां जेके ॿोल निकिरनि था। इहा ज़बान खट ते विहारे, इहा ज़बान पट ते विहारे, हिन ज़बान मां जेके ॿोल निकिरनि था। मुल्ह संदनि मोटिन खां महांगो आहे, ऐं साईं अघु संदनि सोन खां सरस आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, अहिड़ी मिठड़ी ज़बान बीमार लाइ मरहम, नाव में डलाए दिलासो आहे। उहो विछड़ियल लाइ वरुं त आसाइतनि लाइ आठट आहे।